संद में सिंध यूनाइटेड पार्टी तरफा पेट्रोल जे अघनि में 137 रुपया वाध करे अवाम मथा पेट्रोल बम किराइण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टाउन कमेटी संद जे चेयरमैन चांडे खान पली जो वाइस चेयरमैन आसिफ अली शाह, नेमतुल्ला सिंधी, सतार संबरो, नवीद शाह ऐं ॿियनि जे अॻवानी में एहतजाजी रैली कढी शहर जे मेन चौक ते धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तानी अवाम अॻु ई गुरबत जी चकी में पिसिजी रही आहे। वरी रात जे पेट में पेट्रोल अघनि में 137 वाध करे अवाम जो जीअण जंजाल कयो वियो आहे। हिननि चयो त पेट्रोल वधण सां घाटे तौर महांगाई थींदी ऐं माण्हू जेको कमाए 500 रुपया दिहाड़ी थो उहो किथां पूरी कंदी। अॻवाननि चयो त दुनिया जे मुल्कनि में पेट्रोल जे अघु वधाइण खां अॻु असेंबली मां मंज़ूरी वरिती वेंदी आहे, पर हिते जा हुक्मरान रात जे पेट में पेट्रोल में वाध करे गरीब अवाम खे महांगाई जे दुबण में धिके रहिया आहिनि। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त पेट्रोल जे अघनि में घटिताई आणे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। ॿी सूरत में अवाम रस्तनि रोडनि भरपूर एहतजाज कंदी।